मुझे सिंध ऐं ॾहाकनि खां जारी वसीलनि जी फुरलट ऐं बदइंतज़ामी जे मौज़ू ते 36हों साना कन्वेंशन अमरीकी रियासत सेंट लुइस में कोठाइण जो ऐलान कयो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जे 36हें सालानी कन्वेंशन जूं तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। हिन भेरे साना कन्वेंशन अमरीकी रियासत मिज़ूरी में मिसिसिपी दरिया जे कप ते आबाद तारीख़ी शहर सेंट लुइस में रथियो वियो आहे। 2 खां 25 जुलाई ताईं जारी रहंदड़ हिन साल जे कन्वेंशन में सिंधी मादनी वसीलनि, डिफेंस हाउसिंग अथॉरिटी, बहरिया टाउन ऐं ज़ुल्फ़िकार आबाद जहिड़नि मनसूबनि समेत ज़रई ऐं दरियाई ज़मीनुनि ते कब्ज़नि, इंसानी हक़नि जी लताड़, अदब, सक़ाफ़त, तहज़ीब ऐं तारीख़ बाबति मुख़्तलिफ़ वहकूं रिथियूं वियूं आहिनि। प्रोग्राम जा इंतज़ाम संभालण साना जे सीनियर मेंबर डॉक्टर महमूद करबाणी जी सरबराही में लोकल ऑर्गेनाइज़ेशन कमेटी ठाही वई आहे, जिन जी कोशिशुनि सां कन्वेंशन जो हंधु सेंट लुइस लैम्बर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट वेझो होटल रेनिसेंस में मुक़ररु कयो आहे। शाना जे सालियाने मेले में उत्तर अमेरिका ऐं सिंध समेत दुनिया जे कुंड कुड़िछ मां वॾे अंग में सिंधी शरीक थींदा, जंहिंमें तक़रीरुनि खां सवाइ रंगारंग तफ़रीह ऐं मूसीक़ी जा प्रोग्राम पिणु शामिल आहिनि, जिन जा तफ़सील जल्द पधिरा कया वेंदा। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका दुनिया जे कुंड कुड़िछ में आबाद समूरनि सिंधियुनि खे आलमी मेले में भरपूर शिरकत जी कोठ ॾिनी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk